नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मिरपुर माथेलो मां खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला जी सदारत हेठ सन्दस आफिस में पराइस कंट्रोल के सिलसिले में एक गॾजणी थी गुजरी, जंहिंमें घोटकी मिरपुर माथेलो डेरकी खानगढ़ ऐं उबाड़ो जे असिस्टेंट कमिश्नर शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर खिताब कंदे चयो त ज़िले जो अवाम हथरादू महांगाई जूं शिकायतूं कंदो रहे थो। इन करे समूरा असिस्टेंट कमिश्नर रोज़ानो जे बुनियाद ते बाज़ारुनि जो दौरो करे आम वाइपे जी शयुनि जूं क़ीमतूं मालूम कनि ऐं मनपसंद अघ वसूल कंदड़नि खिलाफ सख्त कार्रवाई जो सिलसिलो शुरू कयो वञे। उन मौके ते समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त सिर्फ़ ऑफिसुनि में वेही वक्त गुज़ारण सां कम न हलंदो, फील्ड में निकिरो ऐं महांगाई खां सतायल अवाम खे रिलीफ फराहम करियो। उन सिलसिले में समूरनि दुकानदारनि खे पाबंद कयो वञे त हू सिंध हुकूमत तोड़े मार्केट पारां मुक़रर अघनि तहत अटो तोड़े आम वाइपे जूं शयूं विकिरो कनि, जॾहिं त पेट्रोल पंपनि ते छापा हणी वाधू अघ वसूल कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वञे। इन समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि खे छंड पटींदे चयो त कारकर्दगी के बेहतर करे रोज़ानो रिपोर्ट फराहम कई वञे, ॿी सूरत में संदन खिलाफ कार्रवाई लाइ सिफारिश कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।